अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसो हफ़्तत मां हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद में LPD जे बणियल नाकारा सिमन जो कमु रोल डे जो शिकार बणिजी वियो। हिते आयल अरबनि रुपयनि जो फंड गायब। हिते सोशल समाजी अॻुवाण अब्दुल रज़ाक ख़ासकेली हफ़्तत न्यूज़ खे ॿुधाईंदे चयो त हिते आयल अरबनि रुपयनि जो फंड गायब ऐं हिते को बि मरमती कमु शुरू न थी चुको आहे। हिते गुज़िरियल 5-6 सालनि खां हिते LPD जे तरफ़ां जेके लॻायल ट्यूबवेल आहे उन्हनि जा बि टावर फार्म ऐं उन्हनि जो सामान बनी पई आहे, सफ़ा ख़तमु लॻी पई आहे ऐं हिते टावर फार्म जेको लॻल आहे टावर फार्म बि गाइबु आहे। इन हवाले सां हिते जो जेको सीनियर अॻुवाण सोशल अॻुवाण जेको अब्दुल रज़ाक ख़ासकेली साहिबु आहे, जी अब्दुल रज़ाक ख़ासकेली साहिबु इन हवाले सां तव्हां ॿुधाइजो केतिरे अरसे खां खांटियूं जो ट्यूबवेल आहे असांजा नाकारा बणियल आहिनि ऐं हिननि जा जेके चौकीदार आहिनि पघारदार आहिनि उन्हनि जूं पघारियूं फर्ज़ी जेको आहे उहे निकिरनि थियूं। हीअ तव्हांजे साम्हूं ट्यूबवेल नज़र अचनि पिया। इहो मंदरु तव्हांजी केमिरा जे हथ में आहे। मूंखे ॾियनि ते वॾी ॻाल्हि इहा आहे त LPOD जे खाते जे को पुछण वारो कोन्हे, न नेट पुछे न इंटीग्रेशन वारा पुछनि था त हीअ LPOD जा लॻल टीचर बणिजनि थियूं। ॾींहुं ब ॾींहुं जेको आहे हीअ कलर जेको आहे मथे अचे पई, जेको सेम मथे अचे पियो ऐं बनियूं असांजूं तमामु हीअ जेके हिते जा जेका ज़मीनदार अथनि उन नुक़सानु थिए पियो। हिन जो वॾो फ़ाइदो हिन ट्यूबवेल जो